नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे वीदल शाह जे रवासी नौजवान ड्राइवर शीतल ओड पंहिंजे घरवारी नूरी सां कावड़जण बाद खिपरो जे मौलवी अहमद अली सिकंदरी जे हथ ते मक़ामी मस्जिद में इस्लाम क़बूल करे मुसलमान थी वियो। शीतल जे मुसलमान थियण बाद इस्लामी नालो मोहम्मद अमीन रखियो वियो। मोहम्मद अमीन खे मुसलमान थियण बाद हज़ारे रुपया मुबारकी में ॾिना विया। जॾहिं त मुसलमान थियण बाद शीतल ओड सहाफ़ियुनि खे ॿुधायो त आउं रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल करे मुसलमान थियो आहियां। मुंहिंजो न हाणे मुंहिंजे ॿारनि सां को वास्तो आहे। मूंखे हिंदुनि खां सख़्त नफ़रत है। आउं रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूल कयो। मूंखे अचानक ख्याल आयो त आउं मुसलमान थियां। जॾहिं त मौलवी अहमद अली सिकंदरी ॿुधायो आहे त कावड़ में कुझु ॻाल्हियूं जाइज़ आहिनि। इस्लाम में कावड़ में तलाक थी वञे, कावड़ में इस्लाम क़बूल कयो आहे, कंहिंजो हक़ नाहे, आदो उहो जाइज़ आहे। पाण रज़ा ख़ुशी सां आयो आहे। असां मां कंहिं बि हिनखे हिते नाहे आंदो। जॾहिं इस्लाम क़बूल कंदड़ नौजवान शीतल ओड पीरसन मां श्रीमती सारा ओड पंहिंजे नंढे पुटु मुकेश कुमार सां गॾिजी मस्जिद ॿाहिरां रड़ियूं कंदियूं रहियूं त मूंखे पुट सां मिलाए वापसि कयो वञे। हिन मस्जिद आॾो साफ़ियुनि खे ॿुधाए त शीतल पंहिंजी ज़ाल सां कावड़जी आयो ऐं इन करे मुसलमान थियो आहे। इस्लाम कबूल कयो। जो मुझे पांच में कावड़िया तो अगे सबका मान बड़ा ओड़ा ले चीज मिला चक्र में तेरा मान सब सना था गाड़ी में मारो होटल में उतारे भितारे करो क्या आशा के लटा दे काम मना तो हाजी साहब कराची बना तो ये से लटा दे जिनका आज आज थोड़ा दिन से वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़